अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इल्मी अदबी सियासी समाजी तफरी चैनल शफ़ीक़ कादरे जे चैनल ते आऊं तव्हांखे भलीकार चवां थो। असां अॼु पंहिंजे सिलसिले में हैदराबाद जे हिकु नौजवान पब्लिशर वाहिद कांधड़ो सां मुलाक़ात कंदासीं ऐं हुन जे हिन किताबनि छपाइण जे सफ़र जे बारे में हाल वाल कंदासीं। आख़िर हू किताब कीअं छपाए थो ऐं किताबनि छपण जो कमु जेको आहे उहो केतिरो क़दुरु बहितरु आहे ऐं नौजवाननि खे करणु घुरिजे या न करणु घुरिजे। वाहिद कांधड़ो बाडर शहर सां तालुक़ु रखे थो। हुन जी तालीम MA आहे, जॾहिं त हू शाइर, अदीब, मुहक़िक़ ऐं हिकु सियासी कारकुन आहे। समाजी तौरु हू माण्हुनि सां उथणु वेहणु चङी तरह ॼाणे थो। वाहिद कांधड़ो केतिरो ई अरसो सिंधी अख़बारुनि में सहाफ़त पिणु कई आहे। सिंध जे मशहूरु अख़बारुनि में हुन कमु कयो आहे ऐं उन मुतलिक़ पंहिंजो किताब दुश्मन पिणु लिखियो आहे। जॾहिं त सियासी तरह हुन जी वाबस्तगी जंहिं तंज़ीम सां रही आहे उन हवाले सां हुन हिकु तहक़ीक़ी किताब जीअं सिंध हलचल जा 50 साल जे नाले सां लिखियो आहे। इन खां सवाइ बि हुन खोड़ तहक़ीक़ी किताब शाया कया आहिनि ऐं हू लिखी रहियो आहे ऐं पंहिंजे इन कम खे जीअं पोइ तीअं वधाए थो। अचो त हुन जी ऑफ़िस ॾिसूं ऐं हुन जे किताबनि बाबति मालूमात हासिलु करियूं। हाणे अचो त हिते मौजूदु जेके किताब आहिनि उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम वाहिद कांधड़ो साहब। वालेकुम सलाम साहब। साईं ख़ुशि आहियो? ख़ैरात में सही आहे? सही आहे शफ़ीक़ साहब, तव्हां भली करे आहियो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे भलीकार चयो। असांजी हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, थोरो तव्हां पंहिंजो तारीफ़ कराईंदा साईं। साईं मुंहिंजो नालो वाहिद बख्शा ऐं अदबी हवाले सां मुंहिंजी सुञाणप वाहिद कांधड़ो जे हवाले सां आहे। अदब ऐं सहाफ़त में पंहिंजे कमु कयो आहे। मूं तक़रीबन 20-25 साल मूं सहाफ़त में हैदराबाद ऐं कराची में सहाफ़त कई आहे ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि में। हिन वक़्तु आउं बज़मेरू वरियाण असांजी इल्मी अदबी जमायत आहे उनजो सेक्रेटरी आहियां ऐं हीअ जे इर्सा पब्लिकेशन जो मुंहिंजो नंढड़ो अदारो आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। किताबनि जा छपाईअ जो कमु वग़ैरह इहो कमु कयूं पिया। वाहिद कांधड़ो जेको आहे जी साईं, हिकु लेखक आहे, शाइर आहे, पब्लिशर आहे, उन खां सवाइ छा आहे? वाहिद कांधड़े जेकॾहिं लेखक, सहाफ़ी ऐं पब्लिशर न आहे त कुझु बि आहे। अच्छा, तव्हां हीउ जेको इदारो ठाहियो, जी साईं। इहा सलाह तव्हांखे कंहिं ॾिनी ऐं कॾहिं खां तव्हांजो इदारो हीउ हले पियो? अंदाज़न केतिरा किताब तव्हां छपाया आहिनि? सर, आउं 2006 खां मूं शुरूआति कई आहे ऐं मुंहिंजो पहिरियों किताब हुयो सिंध हिंद जो मशहूरु शाइर शीरल बेवस बाडराईअ जो पखी थी उॾामी हुई। हुनजो पहिरियों किताब मूं 2006 में छपिरायो। ईअं आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी पब्लिकेशन जो कमु कंदो रहियुसि, पर हाणे आउं बाक़ाइदे गुज़िरियल 4 सालनि खां मां बाक़ाइदे पंहिंजो ई अदारो ऑफ़िस टाइम रोटी अख़बार जी जॾहिं अख़बारूं घटिजी वियूं, छपिजाइण रुटीन जा मसइला थी विया त हिन वक़्तु आउं बाक़ाइदा सॼो 24 कलाक पब्लिकेशन खे ई ॾियां। केतिरा किताब तव्हांजी पब्लिकेशन शाया कया? मूं तारीख़, सियासत, अदब, शाइरी, आर्ट जे हिन वक़्तु ताईं मूं 85 किताब छपाया। ज़बरदस्त, तमामु 85 टाइटल छपिजी आहे। चयो वञे थो त
किताब जेके आहिनि सिंधी किताब जेके आहिनि माण्हू नथा पढ़नि ऐं तव्हां हिकिड़े उन सदीअ में जॾहिं इहा ॻाल्हि ज़ोर वठी रही आहे त तव्हां किताब छपराए पिया, छा इहा राय सही आहे? हा, इहो बसि आहे त किताब नथा पढ़जनि ऐं असां लाइ बि इहो इम्तिहान जी घड़ी हुई जो असां जेके हिकिड़ी बंदि थींदड़ दरीअ खे खोलण जी कोशिशि कई, उहा किताबनि जी दरी असां खोलण जी कोशिशि करे रहिया आहियूं। पर जॾहिं असां हिन दुनिया में दाख़िल थियासीं त असांखे इहा ॻाल्हि शिदत सां महसूसु थी शफ़ीक़ अहमद कानड़ा साहिबु त असां रीडर वटि असां पहुची कोन था सघूं, उन वटि असां किताब खणी कोन था वञूं। इन जे करे किताब असांजो सेल थियण वारो सिलसिलो घटिजी वियो आहे। पर हाणे असां शहर शहर ॻोठनि में वञी स्टॉल लॻायूं था, उन्हनि खे किताबी मेले जो रंग ॾियूं था, हिकिड़ी कोशिशि करियूं था त असांखे मोट मिले। अच्छा, जेके माण्हू किताब छपराइणु चाहिनि था उहे तव्हां सां कीअं राब्तो कनि? उहे सोशल मीडिया ते असां कंहिं किताब जो तारीफ़ रखंदा आहियूं, छपिजी वियो फलाणो किताब छपिजी वियो आहे असांजो, रखियोसीं सोशल मीडिया ते, उन बहाने किन लाइक कयो, किन कमेंट्स कयो, किन पंहिंजा वीचार वंडिया, इन बहाने माण्हुनि खे ख़बर पइजंदी वेंदी आहे त असां असांजो इन सां कम्यूनिकेशन हिते हैदराबाद में आहे, खोखरमल बबुल शाह सेंटर में हूंदी आहे। ईअं माण्हू वरी वेठो नंबर ॾेई छॾींदा आहियूं, मोबाइल नंबर, ईअं माण्हुनि ताईं ॻाल्हि पहुची वेंदी आहे, उहा शेयर थींदी आहे, उहा 100,000 में लखनि ताईं थी वेंदी आहे। ईअं माण्हू अॼुकल्ह चैट GPT जो दौरु आहे, जदीद क़िस्म जो दौरु आहे, घणियूं शयूं जेके आहिनि उहे आसानी सां थी थियूं जेको आहे सो वञनि। त तव्हां ॿुधायो त तव्हां अहिड़े दौर में जेको आहे जॾहिं माण्हू चैट GPT खे चए थो तव्हां शाइरी लिखो, शाइरी लिखी थी ॾे, कहाणी लिखी थी ॾे, मज़मून लिखी थी ॾे, घणा कम हू पाण करे ॾिए थी, त अहिड़े माहौल में तव्हां सम्झो था त किताबनि जो अञा बि कार्ज आहे, अञा बि छपजणु घुरिजनि? जेतिरी बि जदीद दुनिया वधंदी वेंदी, जिदत खां वधंदी वेंदी, ओतिरो वधीक उन्हनि शयुनि जी ज़रूरत महसूसु थींदी वेंदी। ईअं न आहे त बि असांखे जेकॾहिं किताब सॼो जो सॼो मिली वियो त उनखे छपिजण जो मरहलो घटिजी वेंदो, उनजो अञा वधंदो। माण्हुनि जो ॾिसो न, किताबनि लाइ चाह थींदो, किताब जॾहिं चैट GPT खां माण्हू मदद करे वठंदो त हिकिड़ा माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके किताब मोबाइल ते नथा पढ़ी सघनि, को शेयर मोबाइल ते नथा पढ़ी सघनि, उहे माण्हू किताब खोले पढ़नि था, के अहिड़ा बि माण्हू आहिनि। ऐं किताब हिकिड़ो दस्तावेज़ आहे, हिकिड़ी लाइब्रेरी जी सूं आहे, किताब हिकिड़ी ख़ूबसूरती आहे, हुस्न आहे, हिकिड़ो दस्तावेज़ अहिड़ो आहे जेको तव्हांजे लाइब्रेरी में, घर में लाइब्रेरी ठाहियो था, उहो दस्तावेज़ तारीख़ जी सूरत में तव्हांजे कबटनि में पियो आहे, कॾहिं बि हवाले थो लिखी ऐं पढ़ी सघो। तव्हां पंहिंजा किताब लिखिया आहिनि? कहिड़ा कहिड़ा लिखिया आहिनि, उहे केतिरा आहिनि, उन्हनि जा नाला वग़ैरह? मुंहिंजा त किताब जाम आहिनि। मुंहिंजो वॾे में वॾो जेको कमु आहे उहो GS हल्चर जी तारीख़ आहे, क़ौमी तारीख़ आहे 50 साल, जेको 950 पेजनि जो किताबु आहे। ॿिया जीअं मूं ख़ासि तौर ते सियासत ते घणो कमु कयो आहे। 73 जो आइन कानूकेशन वाक़ियो थियो हो, उहो मशहूरु हो। हफ़ीज़ पीज़ादी कानून नारे वफ़ाक़ी वज़ीर इस्माइल वसान हुनखे कानून नारे हफ़ीज़ पीज़ादे खे जमा कई। ऐं ॿियो बि ही असांजा योम गैरत या वरी ॿिया काफ़ी किताब आहिनि मूं छपराया आहिनि। शहीदनि ते हिकिड़ो किताबु छपरायो आहे। त अहिड़ा तरह खोड़ सारा आहिनि। असांजा बाटरा जो शाइर शिरल बेहस बाटराई, या वरी पंहिंजो हिकिड़ो नावल लिखियो आहे मुसाफ़िर ते, किताब दुश्मन, उहो बि हिकिड़ो नावल आहे, उहो घणो पढ़े थो वञे। ॿियो अब्दुल वाहिद आरिसर जा जेके नायाब कम आहिनि उहे किताब आहिनि, मुख़्तलिफ़ लाइब्रेरियुनि में, मुख़्तलिफ़ रिसालनि में हुनजो अणछपियल मवाद पियो आहे, जेको माना रिसालनि में त छपियल आहे पर किताबी सूरत में न आहे। ऐं उन्हनि खे खोटे गॾु करे छपाइण जी कोशिशि कयां थो। ऐं हर महीने हिकिड़ो रिसालो कढंदो आहियां, ऐं रूह रिहाण रिसालो, नओं रूह रिहाण रिसालो। हिन वक़्तु ताईं 54 रिसाला कढिया आहिनि। हर आचर ते हिते कासिमाबाद हैदराबाद में असांजी बिज़नेस फोरम हाल में हर आचर ते गॾिजणी थींदी आहे। सुभाणे अली अकबर ढकण तव्हांजी नसीराबाद जो हुयो, जेको स्टेट बैंक जो वाइस चेयरमैन हो, जंहिंखे चेयरमैन थियणो घुरिजे हा, पर उहो सिंधी हुजण जे करे हुनखे चेयरमैन जी सीट न ॾिनी वई, स्टेट बैंक जो चेयरमैन न थी सघियो। पर उन कराचीअ में रही करे वॾो कमु कयो, लतीफ़ियात ते कमु कयो, अदब दोस्त हो, उनजी यादि में असां कर्ज़ ते गॾिजणी कई आहे। तो असां कोशिशि कंदा आहियूं त इल्मी अदबी माहौल खे हिकिड़ो अहिड़ो मुतहर कजे जीअं असांजा नौजवान पैदा थियनि, राइटर पैदा थियनि, नौजवान किताब पढ़नि, पंहिंजी शाइरी पंहिंजी अदब सां दिलचस्पी रखनि। इहो ई असांजी ॿोलीअ जो जीअं दान आहे।
अच्छा, सिंध जे कहिड़नि कहिड़नि शहरनि में तव्हां किताबी मेला लॻाए चुका आहियो? हर साल त नसीराबाद, बाडर, राधण ऐं लालू रंग, कंबर, शहदादकोट, वारहे ऐं मेड़, एॾियूं शहरनि में असां स्टॉल लाड़काणे में लॻाईंदा आहियूं, रतोदेरो लॻाईंदा आहियूं ऐं सन में स्टॉल लॻाईंदा आहियूं। जुमशाहीअ में कलीजे साहिब जो जलसो थींदो आहे, उते वेंदा आहियूं। सन में साईं जीअं ते सालगिरह वर्सीअ ते वेंदा आहियूं। कराचीअ में स्टॉल लॻायूं था। असीं कोशिशि कयूं था जिथे बि आहिनि शहरनि में, जिथे जिथे इवेंट थियनि था उते। हैदराबाद में लॻाईंदा आहियूं स्टॉल, अयाज़ मेलो आहे हिते, ऐं हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल आहे, कराचीअ में सिंध लिटरेचर फेस्टिवल थींदो, इन्हनि में स्टॉल लॻाईंदा आहियूं। तव्हां किताब छपरायो था, ज़रूरु हिकिड़ो हीउ कमु आहे, हिकिड़ो बिज़नेस बि आहे, ख़िदमत बि आहे। तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं हिन में अचनि थियूं? किताब छपाइण जा कुझु 8-10-12 मनाइर आहिनि जेके माना इहे सवला न आहिनि। मिसाल ॻाल्हि, असांखे परियां परियां त को मवाद मिलंदो आहे, उन मवाद खे असां कोशिशि कंदा आहियूं त वरी टियों प्रूफ ॾींदा आहियूं। ईअं 3 प्रूफ असां हुन ताईं पहुचाईंदा आहियूं। पोइ वरी असां बटर कढंदा आहियूं। बटर कढी असां हुनखे पेस्टनि ते आणींदा आहियूं। पेस्टनि खां पोइ उहो सॼो जेको आहे सो किताब असां मशीन ते आणींदा आहियूं। मशीन ते वरी उन जूं प्लेटूं उहो प्लेटुनि ते चुंबड़ाए उहो वरी छपाईअ जो मरहलो थींदो आहे। छपाई जे मरहले खां पोइ बि अञा हिकिड़ो मरहलो आहे, उहो आहे बाइंडिंग जो मरहलो। बाइंडिंग जा हिते बाइंडरनि जा दुकान आहिनि, उहे बाइंडिंग जा किताब उन्हनि खे असां पहुचाईंदा आहियूं सॼो किताब। त अहिड़े नमूने सां जीअं नक कन गले जो डॉक्टर अलॻि आहे, ऐं दिमाग़ जो डॉक्टर अलॻि आहे, बुकिन जो डॉक्टर अलॻि आहे, ईअं अहिड़े नमूने सां हिते असां वटि लेमिनेशन वारो अलॻि आहे, जेका चमक थिए थी पेपर ते, ऐं टाइटल मशीन अलॻि आहे, अंदरे कागर जी जेका मशीन अलॻि आहे, त डिज़ाइनर अलॻि आहे। त इहे असांजूं ज़रूरी शयूं सभु गॾिजियूं ऐं वञी बाइंडर वटि गॾु थींदियूं आहिनि। सो इहो हिकिड़ो मरहलो आहे, ॾाढो हिकिड़ो पेचीदा मरहलो आहे। उन लाइ बि हिकिड़ो टाइम, जीअं ज़िंदगीअ जो हिकिड़ो सॼो दर्दु आहे ज़िंदगीअ जो, ईअं किताब छपाइण जो बि हिकिड़ो दर्दु आहे, ज़िंदगीअ जेतिरो दर्दु आहे। ऐं जीअं किताब लिखण में ज़िंदगीअ जी जेतिरो दर्दु आहे, एतिरो छपाई जे मरहले में बि आहे, छो न कोन्हे। अच्छा, हिते खोड़ सारा पब्लिशर आहिनि, पोइ बि तव्हां जेको आहे हीउ कमु कयो था, छा अञा माण्हुनि जी गुंजाइश आहे? हिते आऊं तव्हांखे ॿुधायां शफ़ीक साहिबु, घणी गुंजाइश आहे। असां राइटरनि खे किताब असांजा टाइम ते कोन था मिलनि। सालनि जा साल, वरियनि जा वरिया गुज़री था वञनि, असां वटि पब्लिशरनि वटि उन्हनि जा किताब फाथा पिया आहिनि। कॾहिं पब्लिशरनि जूं कोताहियूं आहिनि, किथे उन्हनि जी राइटरनि जूं कहिड़ा पेचीदा मसइला आहिनि जो तव्हांखे सालनि में माण्हू रुलंदे नज़र ईंदा त असांजो किताब कोन छपाए थो। हींअर कॉम्पिटिशन थी वई आहे। असांजे लाइ इहा सहूलियत आहे त असां हुन जूं ग़लतियूं, हुन जूं कमियूं पेशियूं जेके आहिनि उन्हनि खे दुरुस्त करण जी कोशिशि करे रहिया आहियूं, त टाइम ते माण्हुनि खे किताब पहुचायूं, वक़्त ते पहुचायूं, ऐं जेका कमिटमेंट कयूं उन ते पूरी करण जी कोशिशि कयूं। वाहिद का अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां असांजे ॿुधंदड़नि खे करणु चाहियो? आउं पूरो उमेद माण्हू आहियां, ऐं उमेद परस्त आहियां। आउं चवंदो आहियां त तव्हां जेको बि कमु कयो, दिलि सां, जान सां ऐं सचाईअ सां कयो, वक़्तु तव्हांखे ज़रूरु कंहिं न कंहिं मोड़ ते कामयाबीअ जे गुलनि जा हार ज़रूरु पाए।